सिंध जे तारीख़ी क़ब्रिस्तान मकली आलमी वरसे वारी लिस्ट में ख़ारिज थियण जो ख़दशो वधी वियो। सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खाते यूनेस्को जे ॾिनल अल्टीमेटम ते को बि ध्यानु न ॾिनो। न कब्ज़ा ख़तम थिया न ई चौधरी वारी ॾियारे क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ बणायो वियो। दुनिया के क़दीम ऐं तारीख़ी मागन के महफ़ूज़ बणाइण लाइ कमु कंदड़ इदारे यूनेस्को पारां 2 साल अॻु 2016 में पोलैंड में आलमी सतह ते हिकु कॉन्फ्रेंस मुनाक़िद कराई वई हुई, जंहिंमें सिंध मां सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह शिरकत कई हुई। उन कॉन्फ्रेंस में मकली क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ न बणाइण ऐं ॾिनल रक़म ख़र्च न करण ते यूनेस्को पारां क़ब्रिस्तान खे आलमी विरसे जी फ़हिरिस्त मां ख़ारिज करण जो फ़ैसिलो कयो वियो। पर सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह जे कोशिशनि बाद यूनेस्को अख़्तियारनि सूबाई वज़ीर तोड़े सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान सरकार खे 2 सालनि जो अल्टीमेटम ॾींदे चयो त मकली क़ब्रिस्तान खे चौधरी वारी ॾियारे महफ़ूज़ बणायो वञे, पर उन ते अमल न थियो, जंहिं करे हाणे इहो ख़दशो पैदा थी वियो आहे त मकली खे आलमी विरसे जी फ़हिरिस्त मां ख़ारिज कयो वेंदो। विजिट करें अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.com।